दोस्तों, अॼु असां कुझु शॉपिंग करण सुपरमार्केट आया आहियूं। अचो हली हाणे जल्दी सां शॉपिंग शुरू कयूं था। मूंखे तमामु घणियूं शयूं ख़रीद करणियूं आहिनि। सभ खां पहिरियां कुझु कैंडीज़ ख़रीद कयूं था। अरे अली, थोरो ॾिस त, हे कैंडीज़ जार मां ॿाहिरि रखियल आहिनि। हिन जार में 35 कैंडीज़ आहिनि, जॾहिं त 12 कैंडीज़ जार खां ॿाहिरि आहिनि। त उमर, हे टोटल केतिरियूं कैंडीज़ थियूं? अचो एडिशन यानी जोड़ करे ॾिसूं था। हाणे वंस खे वंस सां जोड़ कंदासीं, यानी 5 + 2 = 7। असां 7 खे वंस जी प्लेस ते लिखंदासीं। अहिड़ी तरह 10 खे 10 सां जोड़ कंदासीं, यानी 3 + 1 = 4 ऐं 4 खे 10 जी जॻह ते लिखंदासीं। त जवाब आयो 47, यानी टोटल 47 कैंडीज़ थियूं। अली, असांखे स्टेशनरी बि त वठणी आहे न? हा उमर, मूंखे 66 पेंसिलियूं ख़रीद करणियूं आहिनि। ऐं मूंखे 16 पेंसिलियूं। त ही टोटल केतिरियूं पेंसिलियूं थियूं? Add 66 pencils to 16 pencils. How many pencils are there? वंस जी प्लेस ते 6 ऐं 6 खे जोड़ कयोसीं त जवाब आयो 12। 2 खे वंस जी प्लेस ते लिखबो ऐं 1 खे कैरी फॉरवर्ड कबो। अहिड़ी तरह 10 जी प्लेस ते 6 ऐं 1 खे जोड़ कबो त जवाब आयो 7। हाणे कैरी फॉरवर्ड 1 + 7 में जोड़ कबो त जवाब ईंदो 8। 8 खे 10 जी प्लेस ते लिखबो, यानी टोटल नंबर ऑफ पेंसिल्स आर 82। याद रखो, जेकॾहिं असां 66 में 16 जोड़ कंदासीं या 16 में 66 जोड़ कंदासीं त जवाब साॻियो ई रहंदो, यानी 82। This is called commutative property of addition. हो ॾिस, केतिरो ज़बरदस्त हेलीकॉप्टर आहे। हिन जी क़ीमत 275 रुपीज़ आहे। तमामु सुठो आहे, पर मां त हे प्लेन वठंदसि। हिन जी क़ीमत आहे 234 रुपीज़। अच्छा, हाणे जोड़ करे ॾिसूं था त टोटल अमाउंट केतिरो थियो? Add 275 rupees to 234 rupees. सभ खां पहिरियां वंस खे वंस में जोड़ कंदासीं, यानी 5 + 4 = 9। 9 खे वंस जी प्लेस ते लिखंदासीं। 10 खे 10 में जोड़ करण जे लाइ 7 + 3 कंदासीं त जवाब आयो 10। 0 खे 10 जी प्लेस ते लिखबो ऐं 1 खे कैरी फॉरवर्ड कबो ऐं फाइनली असां 100 खे 100 में जोड़ कंदासीं। 2 + 2 = 4। हिन में 1 कैरी फॉरवर्ड बि जोड़ कबो त जवाब थींदो 5, यानी हिन ॿिन्हिनि टॉयज़ जी टोटल प्राइस आहे 509 रुपीज़। तोखे कुझु स्टोरी बुक्स बि त वठणियूं हुयूं उमर? हा अली, मां हे 2 बुक्स ख़रीद करणु चाहियां थो। पहिरीं बुक जी क़ीमत आहे ₹565 ऐं ॿिए बुक जी क़ीमत आहे ₹275। दोस्तों, छा तव्हां उमर जी मदद कंदव हिननि स्टोरी बुक्स जी टोटल क़ीमत मालूम करण में? Add 565 रुपीज़ to 275 रुपीज़। बिल्कुलु ठीक। उमर खे हे 2 स्टोरी बुक्स ख़रीद करण जे लाइ 840 रुपीज़ पे करणा पवंदा। जी दोस्तों, असांजी शॉपिंग त कंप्लीट थी वई। हाणे तव्हां एडिशन जी मदद सां हिननि क्वेश्चन्स खे त सॉल्व करे ॾेखारियो।